अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिक्मा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतुअमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़अशहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा अल्लिमना मा यनफ़अुना वन्फ़अना बिमा अल्लमतना व ज़िदना इल्मा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हम्दो सना नबी मुकर्रम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी ज़ात अक़दस ते दुरूद ऐं सलाम खां पोइ काबिल क़द्र वाजिबुल एहतराम ज़ी वक़ार उलमाए किराम ऐं सामीन किराम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मूंखां पहिरियां मोहतरम साईं प्रोफेसर तौहीद रब्बुल आलमीन जे हवाले सां खिताब करे रहा हुआ। तो मूं मुनासिब समझो तो तौहीद रब्बुल आलमीन सां गॾोगॾु जेकॾहिं प्यारे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह ख़ातमुन नबिय्यीन रहमतुल लिल आलमीन जी सीरत जे हवाले सां कुछ बयान थी वजे तो इहो बेहतर आहे, मुनासिब आहे। ऐं महीनो बि रब्बुल अव्वल हली रहियो आहे। हीउ रब्बुल अव्वल महीनो हिन जो ताल्लुक प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा सां निहायत गहरो। प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत बा सआदत हिन महीने में थी ऐं प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी वफ़ात भी हिन महीने में थी है। जेतरे कदर विलादत जो मामलो आ अल्लाह रब्बुल इज़्ज़त पांचे प्यारे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत के मख्फी रखियो। विलादत बासआदत बरहक इनमें को भी शक ऐं शुबो न। ऐं प्यारे पैगंबर जी विलादत बासआदत जहानन लाइ रहमत ऐं बरकत जो ज़रियो। पर रब साईं जी हिकमत, रब साईं जो दस्तूर, रब तबारक व तआला जी सुन्नत प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत बासआदत के रब साईं मख्फी रखियो आ। छाजे करे इन्हीअ करे त हिन उम्मत खां पहिरियों जेके उम्मतूं आयूं आहिनि उन्हनि पंहिंजे नबियनि जे मामले में गुलू कयो। उहे हद खां मथे चढ़ी, हद खां उन्हनि तजावुज़ कयो। एतिरे क़दुर जो उन्हनि अल्लाह जे नबियनि खे अल्लाह सां मिलायो या अल्लाह जो पुटु करे छॾियो। प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह समझन फरमायो ला ततरूनी कमा अतरत नसार मसीह इब्न मरियम। ए मुझा उम्मतियो मुझे मामले में तवा अल्लाह का डिजो। मुखे जेको आहे
मुझी जेका शान आ, मुझो जेको मक़ाम आ, मूंखे जेको मर्तबो रब साईं अता कयो आ, उन खां मथे न कजो, उन में ग़ुल्व न कजो, इंतहा पसंदी जो शिकार न थी। अल्लाह साईं मग़फ़िर सैयदना ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जा जलीलुल क़दर पैगंबर है, कलीमतुल्लाह रूहुल्लाह अलैहिस्सलाम। सैयदना ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो बान क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजअलनी नबिया। सैयदना ईसा अलैहिस्सलाम फरमाओ अल्लाह जो बान रब साईं मूंखे किताब अता कयो आ, मां नबी आहियां, मां इब्नुल्लाह न आहियां, मां अल्लाह जो पुट न आहियां, मां अल्लाह जो औलाद न आहियां। इन्नी अब्दुल्लाह ऐं अल्लाह जो बानो आहियां। पर ईसायन ग़ुल्म कयो। ऐं पोइ 25 दिसंबर ते छा कुछ थिए थो दुनिया जे अंदर, वो सभिनी खे ख़बर आहे त केतिरे क़दुरु जेको आहे बेअदबी थिए थी, केतिरे क़दुरु गुस्ताखी थिए थी सैयदना ईसा अलैहिस्सलाम जे हवाले सां दुनिया जे केतिरो फसाद थिए थो, केतिरी अफरा तफरी, केतिरो फितनो। अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद रसूलुल्लाह खातमुन नबीयीन जी विलादत बासादत खे मख्फी रखियो। विलादत बरहक, पर उन टाइम के, उन रात के, उन ॾींहं के रब साईं मख्फी रखियो। पोइ उम्मत जे अंदर रिवायतूं आयूं, कंहिं चयो 8 रबियुल अव्वल, कंहिं चयो 9 रबियुल अव्वल, कंहिं चयो 12 रबियुल अव्वल, कंहिं अॻिते कंहिं पोइ मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं, त जीअं उहा इंतहा पसंदी, उहो ग़ुल्व न थिए प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे हवाले सां। अल्लाह से मग़फ़िर जेतरे कदर विलादत जो, जेतरे कदर वफात जो मामलो आ, वो बिल्कुल उम्मत पूरी मुत्तफ़िक़ आहे इन ॻाल्हि ते त प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफात 12 रबियुल अव्वल ते थी। इनमें को भी इख्तिलाफ उम्मत जे अंदर कोन्हे। तो रबियुल अव्वल महीनो प्यारे पैगंबर जी विलादत जो आहे, पर कहिड़ी तारीख़ आहे उहा मख़फ़ी आहे त जीअं उम्मत ग़ुल्व न करे, इंतहा ऐं तजावुज़ न करे। कुल या अहलल किताब ला तग़लू फी दीनिकुम वला तक़ूलू अलल्लाहि इल्लल हक़। ए अहले किताब ला तग़लू फी दीनिकुम, दीन जे मामले में ग़ुल्व न कयो, इंतहा पसंदी शिकार न थियो, हद खां तजावुज़ न करियो। वला तक़ूलू अलल्लाहि इल्लल हक़, अल्लाह जे बारे में उहा ॻाल्हि करियो जेका हक़ हुजे। प्यारे पैगंबर छा फरमायो? वाण फरमायो इन्नमा अना अब्दुल्लाह व रसूलुहु फ़क़ूलू अब्दुल्लाह व रसूलुहु, ऐं अल्लाह जो बानो ही रसूल आहियां। ए मौजा उम्मतियो, तव्हां भी हो चओ अल्लाह जो बानो ही रसूल असां। ऐं प्यारे पैगंबर फरमायो मन शहीद अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह व अन्न ईसा अब्दुल्लाह व रसूलुहु कलिमतु अलक़ाहा इला मरियम रूह मिन्हु वल जन्नत हक़्क़ुन वन नार हक़्क़ुन अदखलहु अल्लाहुल जन्नत अला मा कान मिनल अमल। प्यारे पैगंबर फरमायो जी शाहिदी ॾिनी अल्लाह खां अलावा को भी बाज लाइक़ कोन्हे। आई मोहम्मद सल्लल्लाहु जा रसूल अल्लाह जा बाना, जहिड़ी तरह ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो बानो ही रसूल। जन्नत ते ईमान आहे, जहन्नम ते यकीन आहे, बरहक। प्यारे पैगंबर फरमायो जे माण्हू जो इहो नज़रियो, इहो अक़ीदो थियो ऐं इन ते उनजी वफ़ात थिए थी, अदखलहुल्लाहुल जन्नह अला मा कान मिनल अमल। इन अक़ीदे जी बरकत सां रब साईं उन माण्हू खे जन्नत में दाख़िल करे छॾे। अल्लाह जा बानो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल हन, अल्लाह जा बाना हन। ऐं विलादत खे इन जे करे मख़फ़ी रखियो वियो त जीअं उम्मत में ग़ुल्व न अचे। अल्लाहु अकबर।
तो नबी पाक सल्लल्लाहु रबियुल महीने में पैदा थिया। सूमर जे ॾींहुं इहो बरहक सूमर जो ॾींहुं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी विलादत जो ॾींहुं आहे, सही मुस्लिम जी हदीस। ऐं सूमर जे ॾींहुं छा थिए थो, प्यारे पैगंबर जी सुन्नत मुतहरा छा आहे, रोज़ो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हफ़्ते में 2 ॾींहं रोज़ो रखंदा, हिकु सूमर ॿियो ख़मीस। पाण फरमायो अल्लाह साईं मुंहिंजी विलादत जेका कई आहे सूमर जे ॾींहुं कई, ऐं अल्लाह जा नबी रोज़े सां। इन मां अंदाज़ो करियो त प्यारे पैगंबर जी विलादत जे हवाले सां असांखे कहिड़ी तालीम ॾिनी वई, कहिड़ो अदब सेखारियो वियो। वक़ार ऐं एहतराम ऐं अदब, ताज़ीम ऐं तौक़ीर, इहो लाज़िम। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब साईं कुरान शरीफ में एक खास एहसान जो जिक्र कयो आहे। खास एहसान, वो कहिड़ो एहसान आहे? लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। रब साईं फरमायो मोमिननि ते मूं तमामु वॾो एहसान कयो आहे त हिननि जी जानियुनि मंझां हिकु रसूल मूं मोकिलियो। यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। ओहो नबी मुकर्रम, ओहो नबी रहमा, हिननि खे किताब जी तालीम ॾिए थो, हिन खे किताब जो बयान सेखारे थो, हिननि जे मथां क़ुरान जूं आयतूं पढ़े थो, हिननि खे पाक करे थो। अल्लाह से फरमायो मूं वॾो एहसान कयो। अल्लाह जा खोड़ सारा एहसान अल्लाह जा बानो। वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। अल्लाह जा एतिरा एहसान जो माण्हू शुमार करण चाहे शुमार कोन करे सघंदो। रब से असांखे इंसान ठाहियो, अशरफुल मखलूक़ात। रब साईं असांखे इस्लाम जहिड़ी अज़ीम नेमत अता फरमाई। रब साईं असांखे प्यारे हबीब मोहम्मद रसूलुल्लाह जी उम्मत जो शर्फ अता कयो। खोड़ सारियूं नेमतूं। वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। रब साईं असांखे जंहिं हबीब, जंहिं पैगंबर, जंहिं रसूल जो उम्मती बनायो आहे, उन नबी जे बारे में रब साईं छा फरमायो क़ुरान जे में? वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा। आलमी अरवाह में रब साईं तमाम नबियन सगोरन के साम्हूं बीहारे करे उन्हनि खां हिकिड़ो इक़रार ऐं वाइदो वरितो। जॾहिं आऊं तव्हांखे नबूवत ऐं रिसालत अता करियां ऐं तव्हांजी नबूवत ऐं रिसालत में मुंहिंजो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह अची वञे, लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्ना। तव्हांजी ज़िम्मेवारी हूंदी तव्हां उन ते ईमान आणिजो ऐं ईमान आणण खां पोइ भरपूर तरीक़े सां उनजी मदद बि कजो। लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्ना। रब साईं उन खां पोइ जेके बि रसूल मोकिलिया, जेके किताब नाज़िल फरमाया, हर रसूल के ऐं हर किताब में रब साईं पंहिंजे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा औसाफ, प्यारे पैगंबर जो बयान, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सिफ़तूं बयान फरमाया। तजी माण्हू आगाह रहनि। الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث ويضع عنهم إصرهم والأغلال التي كانت عليهم فالذين آمنوا به وعزروه ونصروه واتبعوا النور الذي أنزل معه أولئك هم المفلحون। रब साईं फरमायो उहे माण्हू अल्लज़ीन यत्तबिऊन रसूल नबी अल उम्मी, जेके उम्मी नबी जी पैरवी कनि था, उनजो चयो मञनि था, उनजी शरीयत ते हलनि था। उहो नबी सगोरो जंहिंजो बयान रब साईं तौरेत में बि कयो आहे, इंजील में बि कयो। ॿिए मक़ाम ते रब साईं फरमायो
मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ्फारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरि सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौराति व मसलुहुम फिल इंजील। मुहम्मदुर रसूलुल्लाह समझा साथी इन्हनि जा वस्फ रब साईं तौरेत में भी बयान कया, इंजील में भी बयान कया। सैयदना ईसा अलैहिस्सलाम प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह का पहिरियां अल्लाह जो पैगंबर आयो सैयदना ईसा खां पोइ सैयदना रसूलुल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह। सैयदना ईसा अलैहिस्सलाम बनी इसराइल के अलल ऐलान वाज़े करे ॿुधायो त मूंखां पोइ सिगो हो पैगंबर अचण वारो आहे जंहिंजो नालो आहे अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वइज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़ुन लिमा बैना यदैय मिनत-तौराह व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बादि इस्मुहु अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ये बनी इसराईल रब साईं मूंखे तव्हां रसूल करे मोकिलियो जिते आऊं तौरेत जी इस्लाह कयां, तौरेत जे बारे में माण्हुनि खे बाख़बर करियां, उन जी तस्दीक करियां। उते तव्हां खे ही बि बिशारत ॾियां थो मूंखां पोइ सिगो ई अल्लाह जो पैगंबर अचण वारो आहे जिंजो नालो अथव अहमद अलैहिस्सलाम। प्यारे पैगंबर जा नाला पाण फरमाया न मुहम्मदुन व न अहमद आउ मोहम्मद बाहे आउ अहमद बाहे। मोहम्मद जी जी तारीफ कई वही साराह जे लाइ, अहमद जेको रब जी सब खां वधीक साराह कंदड़ वानल माही ऐं दुनिया मां जेको आहे फितनो शिरक कुफर मिटाइण वारो आहे। वानल हाशिर क़याम जे ॾींहुं जॾहिं आऊं हूंदुसि मुंहिंजे हथ में जेको आहे अल्लाह जी हम्द, अल्लाह जी सना, अल्लाह जी तारीफ़ वाखाण जो झंडो हूंदो। तमामु अहले ईमान मुंहिंजे झंडे जे हेठां हूंदा। वला फ़ख्रा पर इन ते आऊं फ़ख्र नथो करियां। वाना खातमुन नबिय्यीन व खुतिम बियन नबिय्यून ऐं अल्लाह जो आख़िरी नबी आहियां। वानल आक़िब ऐं आक़िब आहियां। मूंखां पोइ क़यामत त अची सघे थी पर मूंखां पोइ को रसूल न ईंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जा बानो अल्लाह रब्बुल इज्जत असां के उन उम्मत उन नबी जी उम्मत जो शर्फ अता कयो आहे। ओ नबी सगोलो जेको खातमुन नबिय्यीन जेको सिलसिलो रब साईं आदम अलैहिस्सलाम खां शुरू कयो उहो मुहम्मद रसूलुल्लाह समते पूरो थियो। الذين يبلغون رسالات الله ويخشونه ولا يخشون أحدا إلا الله وكفى بالله حسيبا ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما। रब साईं फरमायो ये अल्लाह जा नबी सगोरा युबल्लिगून रिसालातिल्लाह अल्लाह जो पैगाम अल्लाह जी वही माण्हुनि ताईं पहुचाइनि था ऐं पहुचाइण में रब खां अलावा कंहिं जी परवाह कोन था कनि, रब खां अलावा कंहिं खां कोन था डिॼनि। युबल्लिगून रिसालातिल्लाह व यख्शौनहु वला यख्शौन अहदन इल्लल्लाह। मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम। याद रखो इंसानों मोहम्मद रसूलुल्लाह सम तव्हां मर्दन मझा कंहिं जो अबो ना है। छो तो कुछ माण्हू इहो चवंदा हा त सैयदना ज़ैद जेको आहे उहो मोहम्मद रसूल जो पुट मोहम्मद रसूल पुट आहे। अल्लाह रब साईं नफ़ी कई। रब साईं फरमायो इहो पहिरियां मामलो हुयो नबूवत रिसालत जॾहिं रब साईं नसीब कई मोहम्मद रसूल खे ऐं जॾहिं रब साईं हंज वरतल ॿारनि जे बारे में अहकाम क़ुरान में ॾिना ती जेके हंज वरतल ॿार आहिनि इन्हनि जी निस्बत उदूहुम लिआबाइहिम हुव अक़सतु इंदल्लाह। हंज वरतल ॿार आहे हुनजी निस्बत हुनजो हक़ीक़ी जेको वालिद आहे उन ॾांहुं करे जंहिंजो पुटु आहे उन जो पुटु हूंदो। हा तव्हांखे ख़बर न आहे तुंहिंजो वालिद केरु आहे उनजो पीउ केरु आहे। रब साईं फरमायो पोइ तव्हांजा दीनी भाइर ऐं दोस्त
दीनी भाई ऐं दोस्त थी सघनि था, पुट कोन हूंदा, पुट उन जा हूंदा जिंजा आहिनि। त रब साईं हुक्म नाज़िल फरमाया, ज़ैद बिन हारिसा रज़ियल्लाहु ताला अन्हु के दौर में प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ैद जे बारे में चयो थी, ज़ैद बिन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब साईं उन शइ खे ख़त्म करण लाइ हुकुम ॾिनो त ज़ैद जी निस्बत जेका आहे हुनजो हक़ीक़ी जेको वालिद आहे हारिस, उन हारिसा ॾे करियो, मुहम्मद ॾांहुं न करियो। रब साईं फरमायो, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही तव्हां मर्दन मझां कंहिंजो अबो न आहे। तजी नफ़ी थी वञे उन शइ जी जेको माण्हू चवंदा हुया त ज़ैद बिन मुहम्मद आ, रब साईं जी नफ़ी करे छॾी। रब साईं फरमायो, हाणे ज़ैद बिन हारिसा चवणो अथव, ज़ैद बिन मुहम्मद नाहे चवणो। ज़ैद जो पंहिंजो मक़ाम आहे, पंहिंजो मर्तबो आहे, पंहिंजी शान आहे, उहा पंहिंजी जाइ ते क़ाइम आहे, पर मुहम्मद रसूल जो पुटु नाहे। त रब साईं फरमायो, मुहम्मद रसूलुल्लाह तव्हां मर्दन मझां कंहिंजो अबो कोन्हे, वलाकिन रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल आहिनि। यादि रखो, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेतिरा बि नाला आहिनि, जेतिरा बि वस्फ़ आहिनि, जेतिरियूं बि रब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सिफ़तूं, उन मां सभ खां उम्दा जेका सिफ़त आहे, सभ खां उम्दा जेको नालो आहे, उहो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॻिते छा फरमायो, ख़ातमुन ख़ातमुन नबीयीन आहिनि, जिन ते रब साईं नबूवत जो सिलसिलो पूरो कयो, ख़त्म करे छॾियो। हाणे मुहम्मद खां पोइ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ क़यामत त अची सघे थी, को नबी न ईंदो। अना ख़ातमुन नबीयीन ला नबी बादी, प्यारे पैगंबर फरमायो, ऐं अल्लाह जो आख़िरी नबी आहियां, मूंखां पोइ को बि नबी न ईंदो। अल्लाह जा बानो, असां उन नबी जा उम्मती आहियूं जेको ख़ातमुन नबीयीन, अल्लाह जो आख़िरी पैगंबर, जंहिंजी शरीयत अल्लाह जी आख़िरी शरीयत आई, जंहिं ते अल्लाह किताब नाज़िल कयो, क़ुरान मजीद, फुरक़ान हमीद, अल्लाह जो आख़िरी आसमानी किताब। मोहम्मद करीम सन खां पोइ को नबी न आहे, मोहम्मद करीम जी उम्मत खां पोइ का उम्मत न आहे। मोहम्मद करीम ते जेको किताब शरीयत रब साईं नाज़िल फरमाए, उन खां पोइ न का शरीयत आहे, न को किताब आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा उहे पैगंबर जिन ते दीन मुकम्मल थी चुको, दीन मुकम्मल थी चुको। रब साईं गवाही ॾिनी आहे, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। मूं अॼोके ॾींहुं प्यारा पैगंबर मुहम्मद रसूल खुतबो इरशाद फरमाए रहिया आहिनि, हज्जतुल वदा जे मौक़े ते रब साईं गवाही ॾिनी, दीन मुकम्मल थी चुको। प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे असहाब सगोरनि खे मुखातिब थी करे फरमाइनि था, हल अना बल्लग, छा मूं अल्लाह जो दीन तव्हां ताईं पहुचायो? तमाम असहाब सगोरा हिकु ज़बान थी करे चवनि था, अल्लाह जा नबी वहां पहुचाइण जो हक़ अदा कयो। प्यारे पैगंबर ख़ातमुन नबीयीन मुहम्मद रसूलुल्लाह पंहिंजी शाहिदी जी आंगुर मथे कई, अल्लाहु मशहद, अल्लाहु मशहद, अल्लाहु मशहद। ए मुंहिंजा रब तूं शाहिद, तुंहिंजा बाना कहिड़ी शाहिदी ॾेई रहिया। पोइ पाण फरमायूं, ए मुंहिंजा सहाबियो, ए मुंहिंजा साथियो, तव्हां खां मुंहिंजे बारे में रब साईं पुछा कंदो, तव्हांजो छा जवाबु हूंदो? असां अर्ज़ कयो, अल्लाह जा नबी असां चवंदासूं अदल अमान, अदल अमान। अल्लाह जेका तूं अमानत ॾिनी हुई उहा हुननि अदा करे छॾी, अदा करण जो हक़ अदा कयो, पहुचाइण जो हक़ अदा कयो। व नसहल उम्मा, उम्मत जा वॾा ख़ैर ख़्वाह। तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ही दीन मुकम्मल पहुचायो। ऐं प्यारे पैगंबर जा फरमाना, तरक्तुकुम अला महज्जतिल बैदा लैलुहा कनहारिहा सवा। ए मुंहिंजा उम्मतियो, ए उम्मते मोहम्मद,
तव्हां के आऊं उन्हें दीन उन्हें रस्ते ते छॾे पियो वञा जिनजा ॾींहं ऐं राति बराबर हले। दीन मुकम्मल, दीन वाज़े, उनमें कंहिं क़िस्म जी का बि दुश्वारी कोन्हे। ज़रूरत सिर्फ़ हिनजी आहे त असां क़ुरान शरीफ़ खे पढ़ूं, प्यारे पैगंबर जी सुन्नत खे पढ़ूं, क़ुरान पढ़ूं, हदीस पढ़ूं, उन ॾांहुं जेको आहे सो तवज्जो करियूं, उन मां हिदायत हासिल करण जी कोशिश करियूं। केतिरा बदनसीब उहे माण्हू आहिनि जेके चवनि था दीन जो फिलाणो मसलो क़ुरान में कोन्हे, शरीयत में कोन्हे, क़ुरान में कोन्हे, हदीस में कोन्हे, सुन्नत में कोन्हे, तो किथां आंदो? अल्लाह फरमाए अल्यौमा अकमलतु लकुम दीनकुम, मूं दीन जेको तव्हांजो मुकम्मल करे छॾियो। प्यारा पैगंबर फरमाइनि था तव्हां खे आऊं उन रस्ते ते छॾे पियो वञा जंहिंजो रातियूं बि ॾींहं वांगुरु रोशन आहिनि। उहो मूंखे ॿुधायो त उन में दुश्वारी कया। मुझा भाईरो रब साईं जा खोड़ सारा एहसान, वड़ा थोड़ा वड़ा करम रब साईं असां के पंहिंजे प्यारे हबीब रहमतुल्लिल आलमीन मोहम्मद रसूलुल्लाह खातमुन नबीयीन जी उम्मत जो शर्फ अता कयो। असां जे मथां भी कुछ हक़ आहे, असां जी भी कुछ जिम्मेवारी आहे। पहिरीं जिम्मेवारी छा आहे? फ़आमिनू बिल्लाहि व रसूलिही, फ़आमिनू बिल्लाहि व रसूलिही। इन्हें नबी ते ईमान हूंदो तो पोए फायदो भी थींदो, जे ईमान कोन्हे तो को फायदो कोन्हे। कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीअन। इन्हें सां गॾोगॾु छा आहे? प्यारे पैगंबर सां मोहब्बत, प्यारे पैगंबर सां मोहब्बत, प्यारे पैगंबर जी ताज़ीम, प्यारे पैगंबर जी तौक़ीर, प्यारे पैगंबर जो अदब, प्यारे पैगंबर जो एहतराम लाजिम आहे। प्यारे पैगंबर फरमायो ए इंसानो तव्हां मां एस ताईं को भी शख्स मोमिन नथो थी सके जेस ताईं उहो पंहिंजे वालिद खां पंहिंजी औलाद खां तमाम इंसाननि खां वधीक ऐं मोहम्मद करीम सां हू मोहब्बत नथो करे। अल्लाह जा बाना मोहब्बत खाते। इन सां गॾोगॾु मोहब्बत जी तकाज़ा छा आहे? प्यारे पैगंबर जो नालो, प्यारे पैगंबर जो इस्म गिरामी जॾहिं असां वठूं वॾे अदब सां वठूं, एहतराम सां वठूं, उन जो हक़ आहे। प्यारे पैगंबर फरमायो जेको माण्हू मूं ते हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ंदो आहे न, हिकिड़ो दफ़ो, रब साईं उन ते 10 रहमतूं नाज़िल करे, 10 उन जा गुनाह माफ़ करे ऐं 10 दर्जा बुलंद करे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि। घणो टाइम थो लगे। मोहब्बत भी खपे, ईमान भी खपे, मोहब्बत भी खपे ऐं मोहब्बत जी तकाज़ा चाहे प्यारे पैगंबर सां कसरत सां दुरूद पढ़ूं, कसरत सां घणो पढ़ूं दुरूद ऐं उन सां गॾोगॾु प्यारे पैगंबर जी इत्तिबा, प्यारे पैगंबर जी इताअत, बिलख़ुसूस पंहिंजी ज़ाहिरी शक्ल सूरत नबी जहिड़ी ठाहियूं। ज़ाहिरी शक्ल सूरत ते ठहे, हक़ ते अदा कोन थींदो मता को यो समझे मां हक़ अदा करे वेंदुसि। अल्लाह जा मानव ज़ाहिरी शक्ल सूरत हूंदी त अल्लाह खे बि रहम अची वेंदो ऐं प्यारा पैगंबर मोहम्मद रसूल शफ़ाअत कंदा। पर जे ज़ाहिरी शक्ल सूरत कोन्हे त अंदर में छा आहे अलॻि मामलो आहे। त अल्लाह जा मानव ही दाढ़ी जेका ही सुन्नत आहे, हिन में को वज़न न आहे, हिन में को बार कोन्हे। अल्लाह जा मानव जंहिं वटि न आहे उहो अल्लाह जी रज़ा जे लाइ हिनखे छॾे, जंहिं वटि आहे उनखे माफ़ करे। त जीअं प्यारे पैगंबर सम्झी का सुन्नत आहे उन सां मोहब्बत थी वञे। मन अहब सुन्नती फ़क़द अहबनी, जेको मुंहिंजी सुन्नत सां मोहब्बत करे थो न उनखे मूं सां मोहब्बत आहे। ऐं जंहिंखे नबी पाक सां मोहब्बत आहे प्यारे पैगंबर उहो मूं सां गॾु। अल्लाह ताला खां दुआ है जेको बयान थियो मूंखे अवां ते अमल करण जी तौफ़ीक़ बख़्शे। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।